अस्सलाम वालेकुम संगत आऊँ मैं उमर जो या कंहिं मौक़े जी रिकॉर्डिंग खे हिकु फिल्म वांगुरु ठाहिणु चाहियो था त तव्हां एडोब प्रीमियर प्रो में ठाहे सघो था। दुनिया में फिल्म एडिटिंग लाइ अक्सर ही सॉफ्टवेयर कमु ईंदो आहे, पर हिते हिकिड़ो सवाल थो पैदा थिए, छा तव्हांजे कंप्यूटर में हीउ हली सघंदो या तव्हांजो कंप्यूटर हिनखे सपोर्ट कंदो। उन लाइ तव्हांखे वञिणो पवंदो एडोब जी वेबसाइट ते ऐं ॾिसणो पवंदो त एडोब प्रीमियर प्रो जी छा सिस्टम रिक्वायरमेंट आहे। कुझु मोटी मोटी शयूं तव्हांखे हिते ॿुधाईंदो हलां, जीअं रैम तव्हां वटि घटि में घटि 8 GB हुअणु घुरिजे। जीअं तव्हां प्रीमियर प्रो सां गॾु जेकॾहिं को ॿियो प्रोग्राम खोलियो, मिसाल तौरु तव्हांखे एडोब फोटोशॉप जी ज़रूरत पइजी वई ऐं एडोब प्रीमियर प्रो उन वक़्तु तव्हांजे सिस्टम में ओपन आहे, त जेकॾहिं तव्हां एडोब प्रीमियर प्रो सां गॾु एडोब फोटोशॉप खे खोलींदो त तक़रीबन कुझु टाइम वठंदो, जेकॾहिं तव्हां वटि रैम 8 GB खां घटि आहे। ॿी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां वटि को सुठो ग्राफिक्स कार्ड आहे त उहो सभ खां बहितरु आहे। जेकॾहिं उहो न आहे तॾहिं बि तव्हां उनखे आसानी सां हलाए सघो था, पर उन खां अलावा तव्हां वटि जेतिरो सुठो प्रोसेसर लॻियलु हूंदो तव्हांखे वधीक बहितरु नतीजो मिलंदो। अगरि तव्हां थर्ड जनरेशन खां पोइ वारी का जनरेशन जो प्रोसेसर लॻियलु आहे त उहो सभ खां बहितरु आहे, पर जेकॾहिं थर्ड जनरेशन आहे ऐं तक़रीबन घटि में घटि 2700 गीगाहर्ट्ज़ घटि वारो प्रोसेसर आहे त तव्हां हीउ सॉफ्टवेयर हलाए सघंदो, पर एॾो बहितरु तव्हां कोन हलाए सघंदो। मतिलबु त तव्हांखे घड़ी घड़ी रेंडर करिणो पवंदो। उन लाइ बहितरु रहंदो तव्हां या सॉफ्टवेयर एडिटिंग लाइ यूज़ कयो, जीअं फिल्मोरा 9 आहे, पावर डायरेक्टर आहे, विंडोज़ मूवी मेकर आहे, ऐं यूनिट वीडियो स्टूडियो वग़ैरह वग़ैरह काफ़ी सारा आहिनि। त दोस्तो, अॼु कोर्स जी पहिरीं वीडियो शुरू कयूं था। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं त असां एडोब प्रीमियर प्रो खे ओपन कंदासीं पंहिंजे कंप्यूटर में। कुझु देरि वठंदो आहे लोडिंग में, हुन खां पोइ तव्हांजे साम्हूं थोरी देरि जे लाइ वरी ब्लैक स्क्रीन ईंदी, छो जो मुंहिंजे सिस्टम में ग्राफिक्स कार्ड कोन्हे ऐं हुन खां अलावा मुंहिंजो सिस्टम बि थर्ड जनरेशन वारो आहे। हीअ तव्हांजे साम्हूं अची वियो, कुझु अहिड़ी विंडो तव्हांजे साम्हूं ईंदी। दोस्तों, हुन खां पोइ तव्हांजे साम्हूं हिकिड़ी प्रोजेक्ट विंडो यानी न्यू प्रोजेक्ट विंडो जी विंडो साम्हूं ईंदी ऐं हिते तव्हां पहिरीं प्रोजेक्ट ठाहियो। प्रोजेक्ट जो तव्हां को बि नालो ॾेई सघो था, मिसाल तौरु हिते एडोब प्रीमियर प्रो लिखियो आहे। हुन खां पोइ जनरल आहे, हुन खां पोइ वीडियो रेंडरिंग एंड प्लेबैक आहे। हिते जेके हिते तव्हांजो ग्राफिक्स कार्ड लॻियल आहे त बहितरु आहे, न त ईअं ई छॾे ॾियो। हुन खां पोइ रिव्यू ट्यूब आहे, हुनखे नॉन रखी छॾियो। वीडियो खे जेको डिस्प्ले फॉर्मेट आहे हुनखे टाइम कोड ते ई रहण ॾियो, छो जो असां डिजिटल वीडियो ठाहियूं पिया। हुन खां पोइ हेठि जेको ऑडियो आहे ऐं डिस्प्ले फॉर्मेट आहे, ऑडियो सिंपल आहे, ऐं हुन खां अलावा कैप्चर आहे जेको HDV आहे कैप्चर फॉर्मेट में, ऐं हुन खां अलावा हेठि जेको आहे डिस्प्ले द प्रोजेक्ट आइटम्स नेम एंड लेबल। बहरहाल हिनखे तव्हां अनचेक ई छॾे ॾियो। हुन खां पोइ जेको साइड में तव्हांखे मिले पियो मेन्यू बार में मथे, हिनखे तव्हां छेड़छाड़ी न कयो। इन खां पोइ सेटिंग में वञण जी का बि ज़रूरत कोन्हे, साॻी तव्हांखे सेटिंग मिलंदी। बसि हिनखे जे बारे में वधीक असां डिटेल में ॻाल्हाईंदासीं अॻिते हली। हिननि जे बारे में हर शइ जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त टाइम कोड छा आहे, ऑडियो सैंपल छा आहे, HDV छा आहे, ऐं वधीक वग़ैरह वग़ैरह जे बारे में जेकॾहिं तव्हांखे अञा वधीक डिटेल में ॼाणणो आहे त तव्हां वञो, हिकिड़ो तव्हांखे चैनल ॿुधायां थो जंहिंजो नालो आहे GFX मेंटोर, साईं उमरान अली ॾिने जो। तमामु बहितरीनु वीडियो हुन ठाहिया आहिनि जेके उर्दू ज़बान में। ऐं पहिरीं बि हिकिड़े दोस्त खे सजेस्ट करे चुको आहियां, पर हुन चयो त न, सिंधीअ में ठाहियो जीअं असां सही नमूने सां सम्झी सघूं। अच्छा, उन खां पोइ तव्हांखे कुझु अहिड़ो इंटरफेस मिलंदो जंहिंमें आहे शुरू में मथे जेको तव्हां ॾिसो पिया त जेको लेआउट आहे हुनखे जेको आहे लर्निंग मथे लिखियो पियो आहे, ऐं इहे एडोब पारां ट्यूटोरियल्स आहिनि जेके तव्हांखे ॾिना विया आहिनि। ऐं उन खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो एडिटिंग में। एडिटिंग में अचण खां पोइ तव्हांखे हिते बॉक्सिस नज़र ईंदा, वॾा वॾा विंडोज़ूं ख़ाली नज़र ईंदियूं, मुख़्तलिफ़ दरियूं, ऐं मथे जेको आहे तव्हां ॾिसी सघो था त हेड में तव्हांखे काफ़ी सारो सॼी मेन्यू बार मिलंदी। ऐं उन खां पोइ
असां एडिटिंग में आहियूं त हिते तव्हां ॾिसी सघो था नो क्लिप सिलेक्टेड ऐं हिते जेको आहे सो प्रोग्राम विंडो ख़ाली पई आहे ऐं हीअ आहे असांजी प्रोजेक्ट विंडो। हुन में का मीडिया कोन्हे ऐं उनखां पोइ मीडिया ब्राउज़ ऐं ॿिया काफ़ी सारा ऑप्शन आहिनि। हर हिक जे बारे में असां पढ़ंदासीं। हीअ आहे टाइम लाइन ऐं हिते नो सीक्वेंस का बि सीक्वेंस ठहियलु कोन्हे। ॿुधाए पियो त ड्रॉप मीडिया थ्रू क्रिएट सीक्वेंस ठाहे सघो था। हिते तव्हां डबल क्लिक करे मीडिया इंपोर्ट करे सघो था। ही टूल बार आहे। हिते तव्हांखे सिलेक्टेड टूल आहे। उनखां पोइ हुन हर हिकु टूल अंदरि वरी तव्हांखे 2 या 3 टूल मिलंदा। जीअं मिसाल तौरु हिन जे अंदरि तव्हांखे 2 टूल मिलनि था। ट्रैक सिलेक्ट फॉरवर्ड आहे ऐं रिपल इडेट टूल आहे, रोलिंग इडेट टूल आहे ऐं उनखां हेठि जेको आहे इहो तव्हांजो रेज़र टूल आहे ऐं हिते तव्हांखे स्किप टूल मिलंदा, स्लाइड टूल मिलंदा, स्लिप टूल मिलंदा ऐं पेन टूल आहे। पेन टूल तव्हांखे हिते 2 जॻहियुनि ते मिलंदो। हिकिड़ो हिते, हिकिड़ो कंट्रोल में। हिन जे बारे में मुकमल हिकिड़ी डेडिकेटेड वीडियो ठाहींदी। ऐं हैंड टूल आहे जेको तव्हां फोटोशॉप में यूज़ कयो हूंदो ऐं ज़ूम टूल आहे। हुन खां अलावा टेक्स्ट टूल आहे जेको बि तव्हां फोटोशॉप में अॻु में यूज़ करे चुका हूंदा उन वांगुरु ई आहे। अच्छा, टूल खां पोइ असां सिलेक्टेड टूल खे सिलेक्ट रखंदासीं ऐं डबल क्लिक करे हिते मीडिया इंपोर्ट कंदासीं। त मीडिया में कीअं खणी सघिजे। मीडिया खणण जे लाइ असां तव्हां को बि वीडियो खणी था सघूं। मिसाल तौरु मूं वीडियो हिकिड़ो खयों। हाणे जेकॾहिं हिन वीडियो खे जीअं जो तीअं खणी आऊं सीक्वेंस वारे मतिलबु टाइम लाइन में रखंदुसि हिन विंडो में, त हीअ सीक्वेंस ऑटोमेटिक जनरेट करे वठंदो, मतिलबु पाण पंहिंजो ठाहे वठंदो हिन वीडियो जे हिसाब सां। त हिन वीडियो में केतिरा फ्रेम रेट्स ते वीडियो रिकॉर्ड थियल आहे ऐं केतिरी हिन जी साइज़ आहे ऐं पिक्सल्स जे हवाले सां। जीअं मतिलबु त 480p आहे, 720p आहे या 1080p आहे। बहरहाल हिनखे जीअं मूं खणी हिन साइड ते ड्रैग कयो त तव्हां ॾिसी सघो था त हीअ हिकिड़ी सीक्वेंस ठही चुकी आहे ऐं मुंहिंजो वीडियो जेको आहे प्रोग्राम विंडो में अची चुको आहे, ॾिसी सघो था। ऐं हिते जेको हीअ आहे इफेक्ट कंट्रोल, हिन जे बारे में तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदुसि। असां जीअं ई सीक्वेंस खे वरी डिलीट करणु चाहींदासीं, मिसाल तौरु हिन सीक्वेंस खे कयो डिलीट ऐं ॿीहर असां इन ई साॻी खाने में डिलीट जो बटन दबाए सिंपली मूं हुनखे कयो डिलीट करण खां पोइ इन ई खाने में असां वरी राइट क्लिक करे मथे वेंदासीं न्यू आइटम ते ऐं हिते क्रिएट सीक्वेंस ते क्लिक कंदासीं। सीक्वेंस ते तव्हां ॾिसी सघो था दुनिया जे सभिनी कैमरानि जी असांखे जेको सो प्रॉपर्टीज़ शो थी आहे त कहिड़े हिसाब सां तव्हां सीक्वेंस ठाहे सघो था। हिते हर कैमरा जी पंहिंजी सीक्वेंस हिते शो थी वेंदी। बसि असांखे मिड़े हिकिड़ी फर्ज़ी तौर ते का बि सीक्वेंस ठाहिणी आहे। हिन जो लिखी थो छॾियां हिनखे माई सीक्वेंस कैनन जी आहे मुंहिंजे ख़्याल में। हाणे हिते जेकॾहिं आउं वीडियो ड्रॉप कंदुसि त वीडियो रेंडरिंग में थोरो मसइलो ईंदो ऐं मूंखे इहो ऑप्शन ईंदो। अच्छा, वीडियो ड्रैग करण जा ॿियो हिकिड़ो ख़ासि तरीक़ो आहे त हिन वीडियो खे तव्हां डबल क्लिक करियो। सोर्स विंडो जे बारे में तव्हांखे ॿुधायो। सोर्स विंडो डबल क्लिक करण सां ई वीडियो खुली वेंदो सोर्स विंडो में। ऐं सोर्स विंडो में काफ़ी सारा ऑप्शन आहिनि जिते तव्हां फ्रेम बाय फ्रेम रिवर्स या फॉरवर्ड करे सघो था। हिनखे वीडियो खे तव्हां ट्रिम करणु चाहियो त हिते 2 तव्हांखे टूल ॾिना विया आहिनि। आई ओ सां तव्हां हिनखे ट्रिम करे सघो था, स्क्रीनशॉट कढी सघो था या तव्हां सिर्फ़ु वीडियो खणणु चाहियो त हिन वीडियो ते क्लिक करे तव्हां हिते ड्रॉप कयो, फ़क़ति वीडियो तव्हां खणी सघो था, मतिलबु ऑडियो खां अलावा। ऐं हीअ मूंखे मैसेज ॾेई रहियो आहे त तव्हां हिनखे साॻी सीक्वेंस खे रखणु चाहियो था या हिनखे चेंज करणु चाहियो था। हुनखे साॻी रखणु चाहियां थो, ओके, हिनखे मूं साॻी रखियो त फ़क़ति वीडियो आहे। हिनजे करे मथे हिकिड़ी ॻाढ़ी लाइन बि आई आहे छो जो सीक्वेंस चेंज आहे ऐं मुंहिंजो वीडियो जी सीक्वेंस थोरी चेंज आहे। पर जेकॾहिं सिर्फ़ु ऑडियो खणंदो त ऑडियो जो सीक्वेंस खां पोइ अची वञे न, ऑडियो तव्हां किथे बि रखी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां ऑडियो वीडियो ॿई गॾु खणणु चाहियो था त तव्हां हिन वीडियो जे थंबनेल ते क्लिक करे खणंदो। मिसाल तौरु हिनखे पहिरीं ट्रिम थो करियां थोरो टुकड़े खे हितां खां हे सुधी ऐं हितां खां हे सुधी ई ओ ऐं आई प्रेस करे मां ट्रिम करे सघां थो। हिते मूं थंबनेल ते लिफ्ट क्लिक करे लिफ्ट खे क्लिक भले टाइम लाइन आयुसि त मूंखे ॾे पियो मैसेज तव्हां हिनखे चेंज करणु चाहियो था या वीडियो वारी रखणु चाहियो था। हुनखे चेंज करणु चाहियां थो। सीक्वेंस जेको ऑलवेज़ आस्त वारो आहे हिनखे तव्हां मार्क ई रहणु ॾिजो, हुन जी मार्क हटाइजो न दोस्तो। हाणे हीअ असांजे टाइम लाइन में अची चुको आहे। जीअं हिन मां मूं हथु कढियो इहो शुरू में हलियो वियो दोस्तो। हाणे तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजी वीडियो जेकी आहे उहा टाइम लाइन में अची चुकी आहे। हाणे हिते ॿिया काफ़ी सारा ऑप्शन आहिनि जिन सां वीडियो खे कंट्रोल करे सघां थो। पहिरीं ॻाल्हि आहे त इफेक्ट कंट्रोल छा खे चइबो आहे उन जे बारे में थोरो घणो असीं ॻाल्हाए था वठूं। जीअं असां वीडियो जे मथे सिर्फ़ु वीडियो ते क्लिक कंदासीं ऐं साइड में जेको सोर्स विंडो जे पासे में आहे इफेक्ट कंट्रोल हिन ते क्लिक कंदासीं
त असांखे हिते ॾिसो त पहिरीं असांखे पोज़ीशन पियो ॿुधाए, पोज़ीशन असांजी वधाए घटाए सघूं था। हिते तव्हां जीअं फोटोशॉप में वधाईंदा घटाईंदा सिर्फ़ु माउस खे ड्रैग करिणो आहे हुन अखरनि ते। ऐं हिते तव्हांखे इहो मिले पियो ट्रैगल एनिमेशन, यानी हिकिड़ो नंढिड़ो बटण जंहिं ते तव्हां जेकॾहिं क्लिक कंदो त उहो तव्हांजी वीडियो एनिमेट थियणु शुरू थी वेंदी। मतिलबु त जेकॾहिं तव्हां चयो था त हिकिड़े सेकंड ते मुंहिंजी वीडियो जो पोज़ीशन ॿी हुजे, 2 सेकंड खां पोइ वरी पोज़ीशन ॿी थी वञे, तव्हां हुनखे एनिमेट करे सघो था। ऐं हुनखां पोइ स्केल आहे हुनखे बि तव्हां एनिमेट बि करे सघो था। ऐं हेठि तव्हांजी जेको रोटेशन आहे ऐं हुनखां पोइ हेठि जेकी ओपेसिटी आहे, ओपेसिटी खे तव्हां ॾिसो त अॻु में ट्रैगल एनिमेशन जो ऑन हूंदो आहे। इहो मतिलबु त एडोब पारां ई इहो ऑन ई हूंदो आहे। हिनखे तव्हां जेकॾहिं ऑफ करणु चाहियो त करे सघो था। बहरहाल हिन जी ओपेसिटी तव्हां घटायो, वरी थोरी देरि खां पोइ ऑटोमेटिक उहा जेकॾहिं तव्हां वधाईंदो ऑटोमेटिक एनिमेटेड थी वेंदी। ऐं हिते जेको हिकिड़ो की फ्रेम एड कंदो वेंदो आहे। की फ्रेम मतिलबु त जेको साइड में तव्हां ॾिसी रहिया आहियो, विंडो जे अलॻि साइड में, उनखे की फ्रेम चयो वेंदो आहे। ऐं हिते जेको मास्किंग आहे, मिसाल तौरु तव्हांखे ॾेखारण खां बिना ई मास्क करे थो वठंदी, तव्हांजो टाइम बचे। अच्छा, हीअ मास्किंग आहे ऐं हिन मास्किंग में तव्हांखे मतिलबु त तव्हां जेतिरो वीडियो खे मास्क करणु चाहियो ओतिरो करे सघो था। हुनखां अलावा बि तव्हांखे ऑप्शन मिलनि था। जीअं ऑडियो ते तव्हां अची करे राइट क्लिक कंदो तव्हांखे खोड़ सारा ऑप्शन मिलंदा, जीअं कट आहे, कॉपी आहे। ऐं हुनखां अलावा हेठि ॿिया काफ़ी सारा रिपल एडिट वारो आहे। ऐं इन ऑडियो खे जेकॾहिं तव्हां ऑडिशन में एडिट करणु चाहियो त एडिट क्लिप इन एडोब ऑडिशन। ऐं उनखां अलावा ॿिया बि हेठि खोड़ सारा जीअं ऑडियो गेन आहे। ऐं वीडियो ते जेकॾहिं तव्हां राइट क्लिक कंदो त वीडियो ते तव्हांखे काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा, जिन में लेबल आहे, स्पीड एंड ड्यूरेशन आहे। ऐं उनखां अलावा ऑडियो गेन आहे, रीनेम आहे ऐं ॿियूं काफ़ी सारियूं हुन में शयूं आहिनि जेके तव्हांखे राइट क्लिक करण सां मिलनि थियूं। मिसाल तौरु रेंडर एंड रिप्लेस जेकॾहिं हिनखे मां करणु चाहियां तॾहिं बि तव्हां करे सघां थो। ओके दोस्तों, त हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे सिर्फ़ु 50 लाइक कंप्लीट कंदो त आउं सम्झी वेंदुसि तव्हां हीअ वीडियो कंप्लीट ॾिठी आहे। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हां कंप्लीट ॾिठी आहे त हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो। मिलंदो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।